नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे न्यू दिल्ली में ख़बर ॾींदा हलूं त आईफोन ठाहींदड़ कंपनी फास्को भारतीय शहर चिनी जे वेझो पंहिंजे प्लांट में आईफोन 11 ठाहिण शुरू करे छॾिया आहिनि। टेक्नोलॉजी वेबसाइट टेक क्रंच जी रिपोर्ट मूजिबि भारत में मक़ामी तौर ते तैयार कयल कुझु यूनिट अॻे ई ऐप जे स्टोर ते मोकिलिया विया आहिनि, पर फ़िलहाल अञा ताईं प्रोडक्ट महदूद कया विया आहिनि। ॿिए तरफ़ ऐप कंपनी तरफ़ां हिन मामले जी अञा ताईं को बि तबसरो नाहे कयो वियो। ऐप मुबीना तौर ते ही क़दम भारत में ऐप जी पैदावार वधाइण जे लाइ करे रहिया आहिनि, पर आईफोन जा वधीक मॉडल अञा ताईं चीन में ठाहिया पिया वञनि। भारत में आईफोन जी तैयार सां ऐप भारतीय हुकूमत खे 20% इलेक्ट्रॉनिक दरामद टैक्स जे अदायगी खां बचाए सघंदो। वाज़ेह रहे त हंदड़ साल जी शुरूआत में हिकु मीटिंग जे दौरान ऐप जे चीफ एग्जीक्यूटिव ऑफिसर CEO ट्रिम कुक चयो आहे त आईफोन मैक ईंदड़ साल भारत में पंहिंजो पहिरीं रिटेल स्टोर खोलींदो। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।